जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार 4 दादू में मस्तोईमाला मां अली हैदर भट्टी जी अल्टो कार चोरी थियण वारे मामले जो ड्रॉप सीन। गुज़िरियल राति देर सां दादू जे मस्तोईमाला मां कार चोरी थियण वारो वाक़ियो रिपोर्ट थियण बाद एसएसपी दादू इरफान अली समूह नोटिस वठंदे हद जे एसएचओ खे तुर्त कदम खणण ऐं कार मालिक जी दादरसी करण जी हिदायत कई। उन मामले में एसएचओ ए सेक्शन इशफाक अहमद मंगी पारां कयल जांच मूजिबि ॼाणायल कार चोरी वारो मामलो कार जे ख़रीदो फरोख्त में पैसनि जी ॾेती लेती तां पेश अचण जो इंकशाफ थियो आहे। कार मालिक पारां उन ॻाल्हि जी तस्दीक कंदे ॼाणायो आहे त जंहिं वापारी खां कार ख़रीद कई उहो रक़म रहियल हुजण जे मामले तां उन जी कार ज़ब्त करण लाइ उहो हरबो इस्तेमालु कयो आहे। ॿिए पासे पुलिस पारां उन मामले में वधीक जांच पिणु जारी आहे। दादू शहर में गुज़िरियल ॾींहुं पियल बरसाति जो पाणी म्यूनिसिपल इंतज़ामिया नेकाल न करे सघी। शहर के रोडन घेटन में बरसाती पानी बीठल शहरी सख्त परेशान खे मुंहुं ॾियण लगा। शहर के मुख्य कारोबारी इलाइक़नि स्टेशन रोड, न्यू चौक, सिनेमा चौक, कचहरी रोड समेत अक्सर हंधनि ते बरसाती पानी तलान की सूरत अख्तियार करे वियो। म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया पानी नेकाल करण लाइ के भी उपाय न वरता।